बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कौन बचसा कौन बचसा दर्द तेरे विच रो रो दम दे सा ओ आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पासी हिकड़े मरवे सा ओ कौन बचसा में को दिल चा गई बाज गिर चला गई दुश्मन दोस्त खिला गई में को दिल चा गई बाज गिर चला गई दुश्मन दोस्त खिला गई कौन बचसा दर्द तेरे विच रो दम दे सा ओ कौन बचसा चंदम तो हूँ मथे अचन स्टेज ते ऐं सदारती कुर्सी ते अची विया आहिनि तमाम दोस्तन के चवंदुमि त तारियूं असांजे सिंध जे शाइर जी रस्म में ताजपोशी आहे त असां हिन कंदकोट जे हिकिड़े शाइर जो तव्हांखे हिकिड़ो जेको आहे नज़्म ॿुधाईंदासीं उन पंहिंजे सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो चंद सिटरा लिखियूं आहिनि आरबाणी अब्दुल करीम आरबाणी तव्हां खां ॿुधो कोन आहे उन दोस्त लिखियो आहे त सूर्य माण्हू सिंध जा ॼाणे सारो जान सजण लाइ सूखड़ी दुश्मन लाइ कान आरबाणी इंसान सोन बराबर सिंध जा त असांजी इन अॼोकी मजलिस जा महिमान ख़ास मां तव्हांजी उन दोस्त के स्टेज अजन ते दावत ॾींदुसि ऐं उहो अॼोकी महफ़िल जो घोट बि आहे त तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में ईंदो अनवर अली कमरानी उन लाइ मां फ़क़ति एतिरो चवंदुसि त जन लाइ आऊं जियां से सदाईं सुरहा भरे प्यारियूं प्यार जूं वेही वट पियां कुझु पाण कुझु पिरियन कुझु ॾोथी अड़नि ॾियां पुनल परे न थियां सदाईं सजणनि साह सां त हाणे जंहिं दोस्त खे मां स्टेज ते अचण जी दावत ॾींदुसि तक़रीबन उनजो आवाज़ बि अवां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे ज़रिए ॿुधो हूंदो त तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में असांजो मान वारो दोस्त ईंदो शौकत मीनारी सिंधी ॿोली जी सिट जीअं लालनि जी आहे लाट हिकु हिकु लफ़्ज़ लतीफ़ जो चोॾहीं जी चमकाट उते कारी बाट जिते ना आहे लतीफ़ जो त असां सिंध जी आ रवायत रही आहे असां पंहिंजे आयल महिमाननि खे पंहिंजी सिंध जी सकाफ़त सिंध जी सूखड़ी चाहे उहा टोपी हुजे चाहे अजरक हुजे किथे बि हुजे कंहिं दुनिया में हुजे कंहिं वस्ती में हुजे परे खां पधरो आहे त इहे सिंधी आहिनि सो मां दावत ॾींदुसि दोस्त के असगर शरीफ सिंधी के तू अचे ऐं असांजे अॼु जे सदर मजलिस मोहतरम जनाब मीर अहमद जखरानी के अजरक जो तोहफ़ो पेश करे।
जंजी हुब हबीब सां से हमेशा होशियार, तुरा बधी तेज़ी सां थन तुम्बे ते तयार, मौजू छा कंदियूं मन खे छड़ो दिलियूं न हुजनि धार, इन्हनि पिरनि जा पार पहिरियों मिलियल आहे पुनल खे। त मां अॼु जे असांजे महिमान ख़ासि मोहतरम जनाब अनवर अली कंबरानी खे अजरक पाराइण जे लाइ मां दावत ॾींदुसि। असांजे तमामु महिनत कंदड़ दोस्त ॼातल सुञातल शख़्सियत ढाल जखरानी खे दावत ॾींदुसि त उहो अचे ऐं अजरक जो तोहफ़ो पेश करे। नका खुशबू गुल में न वण सदाई साओ, उहो वण ई अजायो जंहिंमें पन न आहे प्यार जो। त मां हाणे दावत ॾींदुसि हिते ई वेठल उन शख़्सियत खे मां अर्ज़ु कंदुसि। असांजो अॼु जो महिमान ख़ासि आहे, हिन महफ़िल जो घोट आहे, उन घोट खे अर्ज़ु कंदुमि त हू उथे पंहिंजे हथनि सां कौसर बुर्रे साहब खे अजरक जो तोहफ़ो पेश करे। कंवल पाड़ू पाताल में भंवर भिरे आकाश, ॿिन्हिनि सिंधी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास, तंहिं इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़ा कया। मां हाणे दावत ॾींदुसि मोहतरम जनाब ग़ालिब बलोच खे त हू अचे ऐं असांजे रेडियो पाकिस्तान खैरपुर जे कंपेयर शौकत नूनारी खे अजरक जो तोहफ़ो पेश करे। बिना हुब हबीब जे मिलंदी कीन मिसाल, अलिफ वारो अंदर में ओरजाए अहवाल, नीम खे मिलाए जाए त भलायूं कंदो भाल, पोइ जीअं पुनल शाल सदा हिन जान में। असांखे त तव्हां रोज़ था ॿुधो, ही कंपेयरिंग, ही अदाकारियूं, ही हलनि थियूं पियूं, छो न अॼु रेडियो जा ॿ महान शख़्सियतूं हिते वेठियूं आहिनि, सीनियर प्रोड्यूसर बि वेठो आहे, कंपेयर बि वेठो आहे, छो न तव्हांजो छा ख़्यालु आहे उन्हनि खे छो न दावत ॾिजे त हू पाण पंहिंजे हथनि सां प्रोग्राम हलाइनि। त मां कौसर बुर्रे साहब ऐं शौकत नूनारी साहब खे गुज़ारिश कंदुमि त हू अचनि ऐं माइक मूं खां वठनि ऐं हीउ प्रोग्राम पंहिंजे हथनि सां पाण हलाइनि। ताड़ियूं छो न था वॼायो यार। महिरबानी। कंहिंसां बदकलामी न कया न कभी, कंहिंसां बि बदकलामी न कया न कभी, हर सिज जी सलामी न कया न कभी, सिंध त अमड़ा उन सां हिसाब करो, ॿिए कंहिंजी बि ग़ुलामी न कया न कभी। सिंध जे हिन ख़ूबसूरत शहर कंधकोट जे रहवासियुनि खे पहिरियां त दिली वाधायूं पेश था कयूं जो दादूअ जे रांदड़ हिकु शाइर खे हेॾो परे एॾो मान ॾिनो अथनि ऐं पंहिंजे वुसअत नज़री ऐं कुशादा दिलीअ जो मुज़ाहिरो कयो अथनि। कंहिं शाइर सही चयो आहे त सिंधी माण्हू सभा जहिड़ा जंहिं जंहिं जाइ हुजनि तोड़े दूर वञनि तिन में महक मलीर जी। तव्हांखे ख़बर आहे त राति ही प्रोग्राम थियणो हुयो पर राति बि गुज़री वई, ॾींहं जो अधु हिसो गुज़री वियो आहे। इन जे करे हाणे प्रोग्राम जी बाक़ाइदा इब्तिदा थी रही आहे। अल्लाह साईं जे बाबरकात नाले सां हिन तक़रीब जो आगाज़ थींदो। मां तिलावत कलाम पाक जो शरफ़ हासिल करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि तलत हुसैन कलवड़ खे त हू अची अल्लाह साईं जे पाक कलाम मां कुछ आयतुनि जी तिलावत करे। तलत हुसैन कलवड़। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश त तिलावत पूरी थिए त महिरबानी करे ताड़ियूं न वॼाइनि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
अल्लाहु ला इलाहा इल्लहु अल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।